بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين. أما بعد، قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق. بسم الله الرحمن الرحيم. رب زدني علما. नाज़रीन किराम, सामिन मुहतरम, सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। नाज़रीन, अॼु असां पंहिंजी 11वीं निशस्त में फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते तव्हां सां मुख़ातब आहियूं, जंहिंमें जनाब अबू ज़र ग़फ़ारी रिवायत करे थो रसूल इस्लाम खां। रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन जो फ़रमान आहे, इज़ा जाअल मौतु तालिबल इल्म वहुव अला हाज़िहिल हालि मात शहीदा। हिकु तालिब इल्म हासिल करे रहियो हुजे ऐं उन ज़माने में उन तालिब इल्म ते अगर मौत वाक़ थी वञे, यानी उन तालिब इल्म जो इंतकाल थी वञे, त रसूल इस्लाम फरमाइनि था मात शहीदा, इहो तालिब इल्म शहादत जे दर्जे ते फ़ाइज़ आहे। बस नाज़रीन, मुख़्तसर ॾिसूं त शहीद जी मंज़िलत छा आहे, शहीद जो मक़ाम छा आहे। त रिवायत में मिले थो त शहीद जे खून जो कतरो अञा ज़मीन ते नथो पवे त इहो इन शहीद जा तमाम गुनाह जेके आहिनि उहे माफ़ थी वञनि था। ऐं इन शहीद खे इन शहादत खां पोइ अल्लाह तबारक व ताला जेको शहीद जो मक़ाम आहे जन्नत में, उहो मक़ाम इन शहीद खे ॾेखारियो वेंदो आहे, इन जी मंज़िलत इन खे ॾेखारी वेंदी आहे। त बसि उहो तालिब इल्म जेको शहीद जो दर्जो रखे थो ऐं जंहिं इल्म जे करे इहो तालिब इल्म इन मक़ाम ते पहुचे थो, त ॾिसूं त इहो इल्म इन तालिब इल्म खे हासिल कीअं थींदो ऐं कहिड़ी महफ़िल मां हासिल थींदो ऐं कहिड़ो इल्म इहो तालिब इल्म हासिल करे जो इन दर्जे ते पहुचे। बस रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन जो फ़रमान आहे, मन जलस मअ समानियति असनाफिन मिनन नासि ज़ादहुल्लाहु ताला समानियत अशियाइन। इहो तालिब इल्म जेको तलब इल्म करे थो ऐं जंहिं महफ़िल में वञे त उन्हनि महाफ़िल जूं 8 क़िस्मूं आहिनि, 8 सिन्फ़ूं आहिनि। ऐं इहो तालिब इल्म जंहिं महफ़िल में हाज़िर थींदो उन महफ़िल जो इन तालिब इल्म ते असर थींदो। त अचो ॾिसूं त इहे 8 महफ़िलूं कहिड़ियूं आहिनि। पहिरीं महफ़िल इहा आहे, अगरि इहो शाहूकारनि जी जेके पैसे वारा आहिनि उन्हनि जी महफ़िल में वेंदो त बसि इन तालिब इल्म ते दुनिया जी मुहबत इन खे हासिल थींदी। ऐं नंबर ॿी महफ़िल अगरि ग़रीबनि जी महफ़िल में वेंदो त इन में रिज़ायत इलाही ऐं शुक्र इलाही इन खे हासिल थींदो। नंबर 3, अगरि इहो तालिब इल्म कंहिं बादशाह जी महफ़िल में वेंदो त उन महफ़िल जो असर इहो आहे त तकब्बुर जनम वठंदो ऐं इहो तालिब इल्म मुतकब्बिर थींदो।
नंबर 4 इहो तालिब इल्म अगरि औरतुनि जी महफ़िल में वेंदो त इन महफ़िल जो असरु इहो आहे त जहालत ऐं शहवत इन शहवत जी तरफ़ इहो तालिब इल्म माइल थींदो। अगरि इहो तालिब इल्म ॿारनि जी महफ़िल में वेंदो त रांदि ऐं मज़ाक जी तरफ़ माइल थींदो। अगरि इहो तालिब इल्म फ़ासिक ऐं जाहिल जी महफ़िल में वेंदो त इन तालिब इल्म ते गुनाह करण जी जुरत पैदा थींदी। नंबर 7 अगरि इहो सालिहीन जी महफ़िल में वेंदो त इन तालिब इल्म में अलाह जी इताअत जी तरफ़ इहो तालिब इल्म माइल थींदो। ऐं आख़िरी 8हीं क़िस्म जंहिंजी तरफ़ रसूल इस्लाम इशारो कयो आहे अगरि इहो तालिब इल्म उलमा जी महफ़िल में वेंदो त इन तालिब इल्म जो इल्मु वधंदो। नाज़रीन, इन्हनि महाफ़िल मां तालिब इल्म जे लाइ जेका मुफ़ीद महफ़िल आहे उहा आहे हिकु सालिहीन जी महफ़िल, ग़रीबनि जी महफ़िल ऐं तमामु उम्दा महफ़िल ऐं सुहबत आहे उलमा जी महफ़िल जंहिंमें हिन जो इल्मु वधंदो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।